बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। अवां सभिनी मौजूद सजणनि खे असांजे हिन यूट्यूब चैनल ते भली कार। चवनि था त जॾहिं मूं महिल वञी ॾाघ चढ़ी तॾहिं संदसि बानी नातिर चयो त हाणे आऊं हिते कहिड़ो मुंहुं वठी वेहां। मूं हिते काक ते केई मर्द माराया ऐं कूंधर कुहाया। हाणे हिन भेणीअ ते रत जे बोए पई अचे, सो माल मता खणी सिंध जे उभरंदे सरहदी छॾे उलहंदे जो रुख कयईं। आख़िर अची गॾाप वारे पट में पहुती, जिते खीमा खोड़े वेही रही। अॻे ई गम टाणण लाइ हिन शराब चकाण जी बुठी बनाई, मेखानू मचाए, जिते परे परे खां प्याक अचण लॻा, जिन सां संदसि अॻे ई मकर ऐं फ़रेब जे बदिरां नातिर हाणे महर ऐं न्याज़ सां मिलण लॻी, जीअं सभु मवाली संदसि मेखाने तां ख़ुशि थी वञनि। कुझु अरसे बाद नातिर आख़िर हिते शादी कई ऐं खेसि धीउ ॼाई, जंहिंजो नालो रखियईं मोखी। उनखां पोइ ॿ धीअरूं ॿियूं ॼायसि, जिन मां हिक जो नालो सूंगल ऐं ॿीअ जो सफूरा रखियईं। मुखी माउ सां गॾु उन ई साॻे भेणीअ ते रही, बाक़ी सूंगल ऐं सफूरा पसगरदाईअ में परणाई वयूं। उन्हनि टिनि भेनरनि जे रिहाइश वारनि माॻनि जे भर वारा मकान संदनि ई नालनि सां मशहूरु थिया, जिन तां पोइ देहनि ते पिणु साॻिया नाला पिया ऐं अॼु ताईं गॾाप वारे एराज़ीअ में देह मोखी, देव सूंगल ऐं देव सफूरा मौजूदु आहिनि। कोइनकर वारे मौजूदु बस्तीअ खां ॾखण ओभर तरफ़ गाह वारे साए ऐं सुहिणी जुई आहे, जंहिंखे मुखीअ जो मकान सॾिजे थो। नातिर उन माॻ ते बुठी बनाई हुई ऐं कलाल खानो क़ाइमु कयो, जिते जे चिकायल ऐं सिंधियल शराब जो मेखानो मशहूरु थियो। वॾो दौर दुकान जो ही मुखी हो मटु। नातिर असली 13 ताली हुई, तंहिं मुखीअ खे बि हड़ताल बनाए छॾियो। मेखाने में बतियूं आणण ऐं पियाकनि खे वटियूं पियारण जो कमु माणस संदसि हवाले कयो। मुखीअ खे पिणु माणस फ़रेब जे बदिरां सचाई ऐं ख़ुलूस जो सबक़ु सेखारियो हो, ऐं उन जे करे मस्त मतारा पेड़ाता पियाक वटनि अचण लॻा। हिन सरे जे सुर्क ऐं मंद जे नशे जी हाक परे परे ताईं वञी पहुती। हिकिड़ा 8 यार पियाले भाईवार पिणु हिन मेखाने जी हक़ ॿुधी आया। मुखीअ खेनि संधियल मटनि मां सरो पीआरे अहिड़ो त ख़ुशि कयो जो हू पोइ सदाईं अचण लॻा, ऐं मुखी पिणु महिमाननि वांगुरु संदन आदर भाव कंदी हुई। उहे 8 यार 2 समा, 2 सूमरा, 2 चना ऐं 2 चौहाण हुआ। 2 समा, 2 सूमरा, 2 चना, 2 चौहाण। मुखीअ घर महिमान ईंदा हुआ 8 ॼणा। मुखीअ जे मेखाने ते केई पियाक पे आया, जिन पिकूं पे पीतियूं, पर जॾहिं ही सरे धणी सामाना त संदन आए अजीब रौनक लॻी वई। मुखी हिननि लाइ पुराणनि सिंधियल मटनि मां मंद पलटींदी हुई ऐं बतियूं भरे वटियुनि ते वटियूं खेनि पीआईंदी हुई। ख़ुदि माणस नातिर मुखीअ खे मत ॾिनी त मुखी मतारनि ॾोहे नंढा क़ीमत निहार, सामानी सरे धणी आछा अङण धार, वटियूं वारे पीआरे मुखी मतारनि खे। हुननि मलूकनि खे हिकु जवानीअ जो नशो, ॿियो मए जो नशो ऐं टियों वरी मुखीअ जा नाज़ ऐं अंदाज़। सो हिननि लाइ हीअ बुठी ऐं मेखानू सरवर ऐं सोबत जा मकान बणिजी पिया। हिकु मए मखमूर कया त ॿियो वरी मुखीअ जे ॻाल्हियुनि ॻघाटिया। हीअ जे हमेशह जा हेराक हुआ, तिन लाइ हमेशह पुराणा मट पलटबा हुआ। हिक भेरे जॾहिं हू आया त पुराणो संधियल सरो हुओ ई कोन। मुखी सभु मट नचविया ऐं सटूं ॾिनियूं, पर ताज़े चिकायल शराब खां सवाइ पियल मंद जो चको ई कोन हो। नेठि मुखीअ खे हिकु कुंड में पियल मटु यादि आयो, जंहिंखे के ॾींहं उते पे थिया हुआ, ऐं एतिरी त मथां लट चढ़ी वई हुयसि जो बेअंदाज़, छो त उनखे अरसे खां वठी कंहिं हथु ई कोन लाथो हो। मुखी वञी उन जे मट जो मुंहुं उथलायो, ॾिठाई त मंझसि पुराणो संधियल शराब पियल आहे, पर जीअं त मटु सालनि खां हिक कुंड पासे पियल हो, मंझसि उन जे अरसे में हिकु शाही नांग सुरकी वञी अंदरि पियो हो। मुखीअ संदे मट में सुरे सप पियो, मास मथे ई वियो, कंडा रहिया तर में। ॾींहं गुज़रण सबबा इहो नांगो मुंद में अंदरि मरी ॻड़ी वियो ऐं एतिरे क़दुरु जो रुॻो संदसि कंडो पिए तरियो। मुखी इहो ॾिसी मोटी आई त जीअं मतारनि खे चवे त पुराणो संधियल शराब कोन्हे, पर विच ते बीही वीचार कयईं त हीअ पियालनि जा पियाक हमेशह जा हेराक आहिनि। जॾहिं अचनि था त आसा रखी अचनि था ऐं वॾी चाह मां था अचनि। उन जे करे जे खेनि चवां त अव्हां जे पीअण जो सरो आहे ई कोन, त निहायत ग़मगीन थींदा। आसातनि खे मोटाइणु वाजिबु न आहे। हाणे उन ई मट मां आई खेनि खणी पीआरियां, पर खेनि ख़ाली न मोटायां। सो लाचार बुतियूं भरे आई ऐं अची खेनि पीआरियईं। पहिरीं वटे पीअण सां ई कैफ़ सां ककोड़जी विया। भला हिकु निहायत पुराणो पियल शराब ऐं ॿियो वरी वेतर जो मंझसि नांग जो वह मिलियल। सो हिन कड़े ऐं कुहने मुंद खेनि पहिरीं वटे पीअण सां मस्तु करे छॾियो ऐं ॿिए तलबण लॻा। मुखीअ खे त सारो मंझि मालूम हो, उन जे करे खेनि रोकियईं त वधीक न पीओ, जो हिन करे ककोअ जो कैफ़ कातिल आहे, मतां अव्हां जे जान खे जोखो थिए। पर हीअ सरे जा सिकायल ऐं पियलनि जा पियाक किथे था मुड़नि। चयऊं त जीअंदासूं त पीअंदासूं, मुआसूं त घोरियासूं, अॼु असांजा सरसठ में आहिनि, वटियूं आण ऐं प्यार। हिन मौक़े जी हिकु गुज़ारित आहे त नरना था रिछ भला कनि, चवनि त
पतण वारो पाण खे कीने पोइ बि मक़ामनि जे ॾींदासूं। यानी त मतारा था बुतियूं पीअनि, चवनि त आहो आसरो असांखे कोन्हे, पोइ बि सिर ॾींदासूं। हिन भेरे मतारा मंद पी जे पिया ऐं मुखीअ खे आफ़रीनूं ऐं आसीसूं ॾींदे मोकिलायूं ऐं नशे में चकजोर थी लुॾंदा गेॾंदा पंहिंजे मागनि मकाननि ॾे मोटिया। मुखीअ संदे मट में कोजो ज़हर ज़रो, पीअंदे तन पोशीदनि खे पहड़ो कोन भेरो, थरनि केफ़ ॻरो तॾ घोट गेॾे घर आया। मुखीअ संदे मट में कारो किरियो कर, मासु तंहिंजो मथे रहियो कंडा रहस तर, नशा जहले नर घोट गेॾे घर आया। ही अठई साथी मस्त मतारा देर में देर त बि 6 महीने ज़रूरु मुखीअ जे मेखाने ते ईंदा हुआ, पर को जो सबबु थियो जो हिन भेरे हिननि खे वथी पइजी वई ऐं 6 महीने जे बदिरां हिननि खे 12 महीना विचां पइजी विया। पूरे 12 महीननि ऐं हिकु ॾींहुं ओचितो ही बि अची मेखाने ते सेड़िया। जॾहिं मतारा आया त मुखीअ खेनि खिकारियो ऐं संदनि मरहबा कई, बुतियूं भरे आई ऐं अची पटन में पलटियाईं। हिननि तरे वारियूं आख़िरी पिकूं बि पीतियूं, पर अॻिए सुरके वारो साव किथे। मुखीअ खे चयऊं त ॿियो को मंधो आणे, मुखी वञी ॿियो मटो उपटियो ऐं बुती भरे अची पियालनि में पलटियाईं। हिननि मांझनि वरी हिन मंध मां पिक पीती ऐं पर अॻिए सुरके वारो साव किथे। मुखीअ खे चयऊं त ॿियो को कको आणे, मुखीअ वरी वञी ॿियो नओं मटो उपटियो ऐं बुती भरे अची मांझनि आॾो मंध पलटियाईं। पर ही जे अॻई करे केफ़ कोकरिया हुआ, तिन खे किथां थो हीउ ताज़ो संधियल सुरो सिबाए। मुखीअ खे घोड़े चयऊं त मुखी मतारनि खे का परवकी प्यार, वटियूं ॾेई वारे मुखी मतारनि खे। ए मुखी असां मांझनि खे या साॻी परोकी सुर्क प्यार, इहो महंदियूं मंधो आण, बाक़ी ही मोटाए खण, हितां हाणे ज़रो बि कीन चखंदासूं। मुखी वीचारी घणो ई राज़ लिकायो, पर हाणे लाचार थी पई, बहाना करे नवां मट खोलियाईं, पर हिननि मस्तनि खे का बि तसली कान थी। उते वीचारे खे सची करणी पई त अॻियूं सरो जो अवां पीतो हो, सो हिकु त सालनि जो संधियल हो ऐं ॿियो त उन में सपनि जो साड़ ॻंढियल हो। इहो कड़ो कातिल बि जेकर हुजे त खणी अवां जी घुर पूरी करियां, पर इहो वहवी असां वेताए छॾियो। हाणे आणिया सो किथां आणिया ए मतारा। ही सरे धणी नए सर समाणा हुआ ऐं सरे जे सरक जा सैकड़ो हुआ, पर सिरनि जी सट ॾियण वारी मंज़िल ते अञा कीन पहुता हुआ। ही मुड़ुस मलूक हुआ, पर अञा में प्याक हुआ, ज़हर प्याक कीन बनिया हुआ। हिननि जो ॿुधो त अॻूणी मुंद में कारनि नांगनि जो ज़हर मिलियल हो ऐं न रुॻो उहो, पर नांग उन्हनि में सड़े बुखा भोरा थी विया हुआ। तॾहिं चयऊं त मार असां सभिनी ज़हर पीतो, बसि उन ई मार वारे छिरक मुड़ुसनि जे छाती छिनी विधी। परो को परो ॾिनो मुखीअ मतारनि खे, तंहिं 12 महीने माह ॿधायो त हू सपाणो सरो, ॻाल्हाए होए ॻरो, पर साहु ॾिनऊं सट में। खेनि सेराप विकोड़ वियो ऐं उन ई हिबत बि मुड़ुसनि जा हयाम फसी पिया। उन ई दहशत में संदनि दिलियूं टुटी पयूं ऐं उन ई परीअ ते मुड़ुस पूरा थी विया। मुखीअ जी ॻाल्हि सुणी उते जो उते साहु ॾिनऊं। न की जवान जंग में मारिया, न की मारिया सूर ॿरे, तन ले रवां कीअं करे जो वेण मुखीअ जे मारिया। उन ई ॾींहं खां इहो मिसाल मशहूरु थियो त सप न मारे, सप जो डपु मारे। वीचारी मुखीअ जो हीउ लुकाउ ॾिठो सो निहायत पशेमान थी, किन भायो त हिन शराब जे बदिरां ज़हर ॾेई मुड़ुस मारिया आहिनि। नातिर जे निकार धीउ खां भला कहिड़ी चङाई थींदी। मुखी चोखी न थिए असुल ओछी ज़ात, ॾेई वेह वटियूं वात मुखी मतारा माराया। किन डोड़ी वञी माणस खे ॿुधायो त मुखी मतारनि खे शराब में ज़हर ॾेई पूरो करे छॾियो। माणस आई त अची ॾिठाई त मुड़ुस मुआ पिया आहिनि ऐं मुखी उन ई भेणे बीठी आहे। हिन हादिसे में मुखीअ जी माउ खे मेखाने जी वीरानी थी नज़र आई। इहे 8 मलूक ईअं ई मरी विया त हाणे अॻिते लाइ ॿियो को बि पियाक कोन ईंदो। उन जे करे मुखीअ सां करे गुज़ारियईं, पर आॾो मुखी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त मतारनि खे ख़ाली मोटाइण वाजिबु न ॼातमि, तॾहिं उन ई सप सड़ियल मट मां खेनि पीआरियमि। मूं भायो भोए कोन्हे, हू पीअनि मर अची। बेख़बरीअ में हिननि मलूकनि वटियुनि ते वटियूं पीतियूं ऐं कैफ़ में ककोड़जी विया। नशे सां नींहुं हो ऐं कंहिं बि शइ खां कीन छिड़किया। उन ई करे वार बि विंगो न थियनि ऐं कैफ़ में ककोड़जी रवाना थिया। हींअर जॾहिं ॿीहर आया त ॿई सर मुंद जे वटे चखंदे मोटियाऊं ऐं साॻे अॻे सरे जे तलब कयाऊं। जॾहिं कंहिं हीले बहाने न सरजिया त लाचार साणनि सची कयमि। जॾहिं ॻाल्हि ॿुधाऊं त नशे जे नींहं वारे ख़्याल खां हटी जान जे जोखे ते सोचियाऊं। जॾहिं नींहुं लथनि त डपु विकोड़ियुनि त मतां मरी पऊं। पोइ उन शक मारिया, सप न मारिया, पर सप जे डपु मारिया। मुंहिंजो उन में को बि ॾोह कोन्हे जो साणुनि पंहिंजी दिलि जी दलील वढ़ियो। इहो ॿुधी माणस खणी चुप कई, पर ॼाताईं थिए त आम पीअंदड़ उन माम खे कीन परवणींदा। हिननि मलूकनि जी मौत जी ख़बर ॿुधी हिन मेखाने ते कॾहिं कीन ईंदा। बसि ईअं ई थियो। आम ख़बर हुली वई त मुखी वह गाॾूं शराब पीआरे मतारा मारे छॾिया।
हाणे मतां को भुलिजी उन भेणीअ वञे। इहा ॻाल्हि हुली त पीअंदड़नि अचणु बंदि कयो, सरे चकाइण वारा कमु छॾे ॾिनो, बुठी बीही वई, मेखानो सुञो थी वियो। मोखीअ माणस आम अताब हेठि अची वियूं ऐं अकेले सरबाकी हयातीअ जा ॾींहं पूरा कयऊं। मोखी मुई मट झुरिया विहाऊं विया, लथो कोॾ कलार जो, कातनि कस कया, तकिया तमाची चए पसो पट पिया, सामा सूर थिया मोखीअ मतारनि जा। चवनि था त मतारा मुआत खेनि हिकु बुठी नंढे टुकरीअ ते दफ़न कयऊं, पोइ मोखी मुई ऐं खेसि पिणु उन माॻ ते दफ़न कयऊं। मक़ामी रवायत मूजिबि मतारा तोड़े मोखी कोनकर वारनि ॿिनि बुठियुनि नंढनि टुकरनि ते मदफ़ून थिया। उते हिकु कोहनू क़ब्रस्तान मौजूदु आहे ऐं किन जे ख़्याल में मोखी ऐं मतारनि जो मक़ाम आहे। मोखी मुठो न घुयो वह न वहाटिया, सुरके सलेमान चए उथी ते आया, जे ॻाल्हियुनि ॻघाटिया तिन जो बुठी पासे बुठियूं। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त अॼु जो असांजो हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, असांजे हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो, पंहिंजनि अज़ीज़नि दोस्तनि ऐं रिश्तेदारनि सां बि ज़रूरु हिन वीडियो खे शेयर कयो। त इंशाअल्लाह मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।